नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में गुज़िरियल साल सांगड़ जे मंदिर वारी गली में क़त्ल थियल टीकम माली जे क़त्ल जे इल्ज़ाम हेठि खिपरो मां गिरफ़्तार थियल दर्शन वल्द स्वरूप माली ऐं साजन वल्द भूरो गुआरियो खे अॼु सांगड़ जी मॉडल कोर्ट ॿिन्ही जवाबदारनि खे बाइज़्ज़त बरी करे छॾियो आहे। यादि रहे त सांगड़ में गुज़िरियल साल टीकम माली जा हथ ॿधी खेनि कुही क़त्ल करण जो सांगड़ थाणे ते केस दाख़िल थियण बाद CCTV फुटेज जी मदद सां सांगड़ ऐं खिपरो पुलिस खिपरो शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापा हणी क़त्ल में मुलवस ॿिनि ॼणनि दर्शन माली ऐं साजन गुआरियो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। सांगड़ पुलिस मुताबिक़ जवाबदार ॾोह जो पिणु एतराफ़ कयो। जवाबदारनि जी निशानदेही ते सांगड़ रोड लॻ रत सां भरियल संदसि कपिड़ा पिणु हथ कया विया। ॿिए पासे मालूम थियो त मक़तूल टीकम माली सां जवाबदारनि जो ॾेती लेती ते तकरार हो, जंहिं करे कुझु अरसो अॻु मक़तूल टीकम दास जवाबदार खे पुलिस खां गिरफ़्तार पिणु करायो हो, जंहिं करे जवाबदार इंतहाई अहम क़दम खणी क़त्ल कयो है, जॾहिं त अॼु सांगड़ मॉडल कोर्ट ॿिन्ही जवाबदारनि खे बाइज़्ज़त बरी करे छॾियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।